अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। सिंध हाई कोर्ट मेडिकल यूनिवर्सिटीज़ ऐं कॉलेजिस में दाख़िला लाइ 15 नवंबर ते एंट्री टेस्ट खे रद्द करे छॾियो। 15 ॾींहंनि अंदरि अकेडमिक बोर्ड ऐं अथॉरिटी जोड़ण जो हुकुम। अदालत अकेडमिक बोर्ड खे 10 ॾींहंनि अंदरि जाइज़ो वठी नए सिर निसाब तयारु करण जी बि हिदायत करे छॾी। अदालत 6 सुफ़नि ते बदल फ़ैसिलो ॿुधाईंदे चयो आहे त पाकिस्तान मेडिकल काउंसिल पारां तयारु कयल सिलेबस मां मुंझारा पैदा थिया। सिंध जे 5 ज़िलनि जे शागिर्दनि समूरे मुल्क में हिकु जहिड़ी टेस्ट लाइ BNP जे कानून खे अदालत में चैलेंज कयो हुयो। वफ़ाक़ ऐं सिंध सरकार विच में उन मामले तां तकरार बि हलंदड़ हुयो। CCI इजलास में आदमशुमारीअ जा हतमी नतीजा जारी करण बाबति हिकु भेरो ॿीहर इतफ़ाक़ न थी सघियो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह ओगरा ऐं नेपरा जे तरमीमी आर्डीनेंस ते एतिराज़ वारिया। सिंध जे एतिराज़नि सबबि ओगरा तरमीमी आर्डीनेंस बाबति फ़ैसिलो मुलतवी। ज़रियनि मूजिबि वॾे वज़ीर मुराद अली शाह LNG जे इम्पोर्ट ऐं क़ीमतुनि ते बि एतिराज़ वारिया। वज़ीर अज़म इमरान ख़ान चयो आहे त क़ौमी अहमियत जो मामिलो आहे जंहिं ते सूबनि विच में इतफ़ाक़ राय हुजणु ज़रूरी आहे। इजलास में वफ़ाक़ी सरकार पारां ग़ज़ाई खोट जे ख़ात्मे बाबति 5 सालनि जे प्रोग्राम लाइ 350 अरब रुपया रखण जो फ़ैसिलो कयो वियो। FIA जे एडिशनल डायरेक्टर सजाद मुस्तफ़ा बाजवा खे खंडु स्कैंडल जे इंक्वायरीअ जा तफ़सील शुगर मिल्स मालिकनि खे ॾियण जे इल्ज़ाम हेठि बरतरफ़ कयो वियो। नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन मूजिबि सजाद मुस्तफ़ा खंडु बहरान स्कैंडल जे फ्रांसिक ऑडिट टीम में मौजूदु हुयो। हुन रिश्वत एवज़ इंक्वायरीअ जा तफ़सील शुगर मिल्स मालिकनि जे हवाले कया। उन इल्ज़ाम हेठि मुअत्तिल कयो वियो। कोरोना केसिस में वाध खां पोइ समूरे मुल्क में मज़ारूं, सिनेमा हॉल्स ऐं थिएटर बंदि करण जो ऐलान। तालीमी इदारा खुलियल रखण या बंदि करण बाबति फ़ैसिलो 16 नवंबर ते कयो वेंदो। असद उमर जी सदारत हेठि NCOC इजलास में अवामी मेड़ाकनि ते पाबंदी लॻाइण जी तजवीज़ ते गौर। तालीमी इदारनि जे सियारुनि जूं मोकलूं जल्द ऐं डिघे मुदे लाइ करण ते बि गौर वीचार। हतमी फ़ैसिलो 16 नवंबर ते तालीमी सूबाई वज़ीरनि जे इजलास में कयो वेंदो। मुल्क में 24 कलाकनि दौरान कोरोना विघे वधीक 21 ॼणा फ़ौत, 1708 नवां केस बि ज़ाहिर। सिंध अंदरि 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस विघे 14 ॼणा हयातियूं विञाए वेठा, 720 नवां केस बि ज़ाहिर। सूबे में कोरोना विघे फ़ौत थियलनि जो अंग वधी 2704 थी वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सिंध में 329 मरीज़नि जी हालत ॻणिती जोगी आहे ऐं 35 मरीज़ वेंटिलेटर ते आहिनि। सभ खां वधीक 522 केस कराचीअ में ज़ाहिर थिया। कोरोना जा केस ज़ाहिर थियण ते कासमाबाद गर्ल्स कॉलेज ऐं कराचीअ जे सचल ॻोठ जो हाई स्कूल बि सील कयो वियो। पीपुल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त कंहिंखे बि अवाम जे हक़नि ते धाड़ो हणणु न ॾींदासीं। 15 नवंबर ते गिलगित बल्तिस्तान जो अवाम तीर खे वोट ॾींदो। जलसे खे ख़िताब कंदे बिलावल चयो त असांजो मंशूर गिलगित बल्तिस्तान खे मिल्कियत जो हक़ ॾियारणु आहे। माज़ीअ में चयो वेंदो हुयो त जंहिंजी वफ़ाक़ में हुकूमत हूंदी आहे उहो ई गिलगित बल्तिस्तान में हुकूमत ठाहींदो। हाणे जेको गिलगित में हुकूमत ठाहींदो उहो ई पाकिस्तान में हुकूमत क़ाइमु कंदो। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।